नादिर सुई गैस जो रहवासी शागिर्द मोहम्मद सफ़ीर शर बिनी बाह ऐं हथनि खां माज़ूर हुजण बावजूद रोज़ानो जी बुनियाद ते स्कूल अची तालीम हासिल करे थो। निगर सफ़ीर शर पेरनि सां पंहिंजो होमवर्क पिणु कंदो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ पेश आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर सिकंदर अली शर जी रिपोर्ट। जी बिल्कुल, मां इन वक्त मौजूद आहियां गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल अलायनो शहर में, जिथे एक हुनार शागिर्द मौजूद आहे जेको ॿिन्ही ॿाहुनि ऐं हथनि खां महरूम आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं, ॾिसो थी छा चवणु आहे। सफ़ीर काई क्लास में पढ़ंदो? तेरियम। अच्छा, तूं लिखंदो कीअं आहे हाणे? पेरनि सां? हाँ। अच्छा, का तकलीफ़ थींदी आहे? हाँ। थींदी आहे न? हाँ। अच्छा, खाइण पीअण वग़ैरह उहो या को वालदेन तव्हांजो या भाउ खाराईंदो आहे? खाराईंदा आहिनि उहे। हाँ। अच्छा, स्कूल अचे वञे या वो कुझु न तकलीफ़ थींदी आहे विच में। तकलीफ़ थींदी आहे? अच्छा, ॿिया दोस्त छा चवंदा आहिनि? ॿाहिरि घर ई न। ताज़ हुसैन जो पुटु आहे। हे स्कूल में त रेगुलर ईंदो आहे, तमामु होशियारु शागिर्द आहे, पर असां चवंदा त जेकॾहिं का बि हिन जी का माली मदद कई वञे त उहो ॾाढो बहितरु थींदो। कैमरामैन टीम सां गॾु सिकंदर अली, मेरा टीवी न्यूज़, सुई गैस।